वबिदिल कुर्बा करीबन सां भी भलो हलो वल यतामा यतीमन सां भी भलो हलो वल मसाकीन मिस्कीनन सां भी भलो हलो वबिनिस सबा वल जारि दिल कुर्बा अल्लाह तो चवे तुझे पाड़े में माइट रहन उन्हनि सां भी भलो हलो वल जारिल जुनूबे तुझे पाड़े में धारिया बे कौम वारा वेठा आहिन मां थो चवां तोखे उन्हनि जी भी पारत हुजे क़ुरान असां क़ुरान छॾियो आहे त ॾुखनि में ॾोलापन में असां पाड़े वारे खे ताड़ियूं वेठासीं हाणे में अॻिन में फ़र्क़ु थो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे कौम जो वक्त हो उन्हीं कौम जो दस्तूर इहो हो जैसा दुश्मनी रखनी हुजे न जैसा उन्हनि खे विहणो हूंदो हो पोइ छा कंदा हा उन जे ओता कमी ईंदा हा वो पानी आ खणी अचे मानी खणी अचे न पानी पीअनि न मानी खाइनि उथियूं हलियो वेंदा हा पोइ जीअं सम्झे त मुंहिंजा अॼु खां बाद हे दुश्मन अगेन जो इहो कानून हाणे सीने सीने सां मिलाए भाव भाव करे बच्चन खे ताड़ींदासीं गोलियूं हणंदासीं मरी मरी ठगीअ जे करे करोड़नि जा नुक़सान सहंदो ठगीअ जे करे क़यामत जो ॾींहुं थींदो मशर जो मैदान हूंदो माण्हू ईंदा हिसाब किताब थींदो ओ मुझे महबूब फरमायो माण्हू दाही बीठा हूंदा सही मुंहिंजो माल ॾियई मुंहिंजो खून ॾियई निमाज़ी हूंदो हज हूंदसि सवाब हूंदसि नेकियूं हूंदसि उहे वेंदसि खुटंदा खुटंदा अञा दाही बीठा हूंदा हिन वटि कुझु न रहंदो अल्लाह चवंदो मुंहिंजा बाना हिन वटि कुझु न रहियो आहे तुंहिंजो हक़ हिन खाधो आहे पोइ मुंहिंजा बाना हेॾे आहे मां इंसाफ़ वारो अल्लाह आहे मां ज़ुल्म वारो न आहियां हेॾे आहे तुंहिंजा गुनाह हिन जे गिचीअ में हणा तोखे जन्नत ॾियां हिन खे जहन्नम में हणा कहिड़े मिल्कत कम जी आई आहे खुशी था करें फरमायो मुझे महबूब अल्लाह चवंदो वो मुंहिंजा बाना तुंहिंजा गुनाह हिन जे गिचीअ में हिन खे जहन्नम में हणा तोखे जन्नत ॾियां तूं जन्नत में हले वञ बाने खे छा खपे हा ओ मुझे रसूल फरमायो क़यामत जे ॾींहुं चोरी कयई अल्लाह ओ जमायत सगोरी ओ ख़ैबर जो मोकियो आहे हदीस जा लफ़्ज़ आहिनि ओ सहाबी सगोरो काफिरन सां लड़ंदे 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 मरी वियो नबी जे पासे ॾांहुं समझो था हदीस पैगंबर जे पासे ॾांहुं काफिर न मुस्लमान ओ सहाबा चयो फिलानो शहीद फिलानो शहीद फिलानो शहीद मुहम्मदुर रसूलुल्लाह था चवनि न जहन्नम में वियो अब सचो केरु नबी सचो आहे न सहाबा था चवनि फिलानो शहीद फिलानो शहीद फिलानो शहीद नबी तो चवे न जहन्नम में वियो फारूक आज़म खे हुकुम मिलियो वञ ओ फारूक आज़म वियो घर वारीअ खां पुछा कयईं तुंहिंजो मुड़ुस जो अमल कहिड़ो हो जिहाद में मरी वियो असां चयोसि जन्नती आहे जन्नती आहे नबी थो चवे जहन्नम में वियो घर वारी मीह न चोरायई उठ न चोरायई बकरी न चोरायई ऐं रिढ न चोरायई ओ जमायत सगोरियो बिन कपलन जो बिन वालन जो कपड़ो बैतुल माल मां चोरायई रसूल थो चवे मां पंहिंजे अखियुनि मुबारकनि सां ॾिसां थो कपड़ो बाहि थी करे साड़ेसि थो हाणे कर फ़ैसिलो
बाह थी कर फरमायो जेका शे चोराई कंध ते खयूं इंदो साहबा पुछा कईसी मीह काडो खंदो हेडो उठ चोराई काडो खंदो वजन हेडो वा नबी थो चवे जहन्नम ये जो दंद उहद उहद पहाड़ जेडो वा ओ हदीस जा लफ्ज़ हिन 300 किलोमीटर उन जी वेहण वारी जाइ काडो पुजंदी तौबा कर पराई हक को भजी वञ रब पंहिंजो ॾींदो खोड़ दरूद पढ़ो पैगंबर करीम हिलाल कमाए त रब तोखे गंज दे फरमायो मुंहिंजे महबूब हदीस जा लफ्ज़ हिन मुस्लिम शरीफ जो हदीस आहे शख्स रस्ते सां थो वञे रस्ते ककर मां आवाज ॿुधई त फिलाणे जे बाग ते वञी करे वसी पओ ककर हे ककर जे कढ लॻो हलंदे हलंदे ॾिसे त पथरेली ज़मीन में मींहुं वसी पियो मींहुं वसण खां बाद फरमायो मुंहिंजे महबूब पाणी पाण गॾु थी करे वाही ठाहियईं पाण चओ जंहिंजो रब तंहिंजो सभु फरमायो मुंहिंजे महबूब वो शख्स पाणीअ जे कढ लॻो हलंदे हलंदे ॾिसे त ऐं बाग़ माण्हूअ खे हथ में गोॾर हुआ या बेल चो आहे मुस्लिम शरीफ़ जो हदीस हुआ हज़रत अबू हुरैरा रावी आहे चवे थो मां पुछियो मांस तुंहिंजो नालो छा आहे मूंखे नालो उहो ॿुधायईं जेको मां आसमान जे ककरनि खां ॿुधो हो उन बाग वारे चयो नालो तूं छो पुछियो चई जेको ककर मींहुं खणी आयो तुंहिंजे बाग जे लाइ पथरेली ज़मीन में पाणी हारे विधई उन ककर मां तुंहिंजो नालो ॿुधो आहे चईंसि त तुंहिंजो अमल कहिड़ो आहे चई मुंहिंजो जेको बाग थो ॾिसे जॾहिं मां बाग लाहींदो आहियां पची तयारु थींदो आहे को वाह कोन्हे को वाटर कोन्हे को दरिया कोन्हे को खूह कोन्हे को जॾहिं मां बाग लाहे करे 3 हिसा कंदो आहियां हिकिड़ो हिसो मां रब जे नाले ते ॾींदो आहियां ॿियो हिसो मां पंहिंजे बचनि ते ख़र्च कंदो आहियां टियों हिसो मां पंहिंजे ज़मीन ते ख़र्च कंदो आहियां मुंहिंजे बाग जो पचण जो टाइम थींदो आहे अल्लाह आसमान मां मींहुं वसाए करे मुंहिंजे बाग खे आबाद कंदो आहे आबाद न ॾींदो ईमान कयो नबी थो चवे बनी इसराइल में 3 शख्स हुया 3 हिकिड़े खे कोड़ जी बीमारी ॿिए खे गंज जी बीमारी 3 अखियुनि खां नाबीन हो 3 अखियुनि खां नाबीन अल्लाह आज़माइण जे लाइ मलाइक मोकिलियो मलाइक वञ जेको मुंहिंजो ॿाढ़ो चवंदई तूं क़बूल कर आयो कोड़ वारे वटि ॾे ख़बर चई कहिड़ो थो हाल पुछी कोड़ जी बीमारी आहे हर को पासो आहे चई छा खपे चई दुआ घुर त बीमारी ख़तम थी वञे हदीस जा लफ़्ज़ हिन हथड़ो घुमाए कोड़ ख़तम थी वियो चई माल कहिड़ो खपे चई वॾनि खे उठनि जो माल हो वॾनि खे उठनि जो माल हो हिकु उठ ॾिनईंसि उन मां वाड़ भरिजी वियो हिकु उठ मां वाड़ आयो गंजे वटि चई ॾे ख़बर तुंहिंजो छा हाल आहे चए तो वार मथे में कोन्हनि हर को वेझो ई नथो सहे मता इहा बीमारी असांखे वठे चए तो आए घुर त वार अचे हथड़ो घुमाए रब वार ॾिना चई तुंहिंजे वॾनि खे माल कहिड़ो खपंदो हो तोखे माल कहिड़ो खपे चई मुंहिंजे वॾनि खे गऊं जो माल हो हिकु गऊ ॾिनई त हुन सां बि झंग भरिजी वियो ओ नाबीनी वटि आयो नाबीन ॾे ख़बर तुंहिंजो कहिड़ो हाल आहे चई अखियुनि खां नाबीन लाचार
को जवाब देवण वारो कोई को नहीं दुआई घुर त रब अखियों दे ओ मलाइक इंसानी सूरत में आयो हो हथड़ो घुमाए से रब नजर बहाल करे छड़ी अल्लाह दीद वारो बनाए छॾिसो अल्लाह नज़र वारो करे छॾियईंस छा खपे ई चई वॾनि खे बकरियुनि जो माल हो हिक बकरी ॾिनई ता त धण थी वियो सालनि खां बाद रब उन्हीअ मलाइक खे मोकिलियो मलाइक वञ त सही आज़मायान त सही कहिड़ो इम्तिहान में पास थिए थो कहिड़ो ना पास थिए थो ॿुधो न हदीस ॿुधण वठूं था फरमायो मुझे महबूब सालन खां बाद आयो कोढ़े वारे वटि कोढ़ जी बीमारी उठ दे सफर जो सामान खुटियो आहे हदीस जा लफ़्ज़ हदीस भी बुखारी अथव उठ दे सफर जो सामान खुटियो आहे उन जवाब ॾिनो कंहिंखे ॾेई कंहिंखे ॾिया कारून वारो जवाब ॾिनई चई तूं कुझु न हुई तोखो माण्हू नफ़रत कंदा हा तोखे कोड़ जी बीमारी हुई रब तोखे नवाज़ियो तोखे सुञाणिया थो चई न अबे ॾाॾे जो माल वा ईअं थी ओ जमायत सगोरियो ॿुधो मुंहिंजे महबूब क़ुरान थो चवे क़यामत जे ॾींहुं कंहिंखो पुछंदो तो छो ॾोह कया छाजे करे कयई अल्लाह उहो भी आहे वला युसअलु अन ज़ुनूबिहिमुल मुजरिमून कंहिंखां उन ॾोहनि बाबति रब पुछाई न कंदो छो पुछे उनखे पूरी ख़बर आहे कोढ़ वारे खे चई तोखे सुञाणिया थो जेकॾहिं कूड़ थो हणे त साॻियो ई हाल थींदो ये कोट का गिना लिया आयो गंजे वट चई दे खबर गाऊं दे सफर जो सामान खुटी पयो आ इन चई नन्ना कंहिंखे ॾेई कंहिंखे ॾिया को नहीं को ओ चई तोखे सुञाणिया थो तोखे गंज जी बीमारी हुई रब तोखे नवाज़ियो इनकार कयई जेकॾहिं कूड़ थो हणे त साॻियो ई हाल थींदी ओ नाबीनी वटि आयो नाबीन बकरी दे सफ़र जो सामान खुटी पियो आहे ओ सखी सुमरे जे ॻोठ वारो ॿुधो छा थो चवे बकरियुनि जो मालिक चो रब राज़ी थे त देर नाहे रहमान रहम करे त चो देर नाहे ओ चवे थो हिक बकरी ॾे सफ़र जो सामान खुटी पियो आहे बकरियुनि जो मालिक थो चवे सच चवी थो तो सच चयो आहे हिक बकरी थो घुरी घिरी घुरे हिक बकरी थो घुरे हे धन उन्हीअ जो आहे जेको छॾे जेको काहे हे धन उन्हीअ जो आहे धन धणीअ जो आहे ऐं जेको छॾे जेको काहे तूं हिकु थो घुरे उहो थो चवेसि तोखे मुबारक हुजे मांखे रब इम्तिहान जे लाइ मोकिलियो हो तुंहिंजा ॿई संगती ना पास थी पिया रब तोखे पास करे छॾियो आहे ओ मुंहिंजो सखियनि जे बारे में नबी थो चवे सखा थोरी याद हा ॿुधायां हदीस पैगंबर थो फरमाए ओ सखी सूमरे जे ॻोठ वारो ओसे पासे वारो ओरे परे वारो नबी थो चवे सखी अल्लाह खे वेझो सखी अल्लाह खे वेझो
जन्नत खे वेझो माण्हुनि खे वेझो दोज़ख खां परे फरमायूं बख़ील अल्लाह खां परे माण्हुनि खां परे जन्नत खां परे दोज़ख जे वेझो आ रसूल करीम तो फरमाए सभु चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबुह जो ब मलाइक हेठि लही ईंदा आहिनि हिकिड़ो मलाइक चवंदो आ वो मुंहिंजा अल्लाह जेको तुंहिंजे नाले ते ॾे उनखे वधाए ॾे वो मुंहिंजा रब्बा जेको तुंहिंजे नाले ते ॾे उनखे वधाए ॾे ऐं वो मुंहिंजा अल्लाह जेको तुंहिंजे नाले ते कंजूसी करे मुंहिंजा रब उनजे मिल्कत खे बर्बाद तबाह करे छॾो ज़कात केतिरो आहे इहो बि ॿुधायांव वज़ाहत मुफ्तिन खां पुछो थोरो थको ॿुधायांव थो ऐं तो वटि किरोड़ जी गाॾी आहे किरोड़ जी गाॾी आहे तुंहिंजे सुवारीअ जे लाइ आहे तुंहिंजे चढ़ीअ जे लाइ आहे तुंहिंजे बचनि जे लाइ आहे इन किरोड़ गाॾीअ ते तूं ज़कात नाही ऐं तो वटि 500 मींहो आहे तुंहिंजे बचनि जे गुज़रान जे लाइ आहे इन 500 मींह ते ज़कात कान्हे का ऐं तुंहिंजी जाइ किराए ते आहे उन किराए मां तुंहिंजो बच्चा था फ़ाइदो वठनि बचनि जे रोज़गार जे लाइ आहे उन किरोड़ जाइ ते ज़कात नाहे साईं ज़कात छा ते थी अचे तो वटि 1 मींहो आहे पर तुंहिंजे वापार जे लाइ आहे इन मींह ते ज़कात फर्ज़ आहे ऐं तुंहिंजी जाइ आहे तूं किराए ते ॾेई तूं उन जाइ में वापार थो करीं ऐं तूं धंधा थो करीं इन जाइ ते ज़कात फर्ज़ आहे ऐं उन खां बाद ऐं तो वटि गाॾी किरोड़ जी आहे पर वापार जे लिहाज़ सां ऐं इन जे लाइ ज़कात फर्ज़ आहे ऐं उन खां बाद तुंहिंजा थाम थिपा किराए ते तो ॾिना आहिनि इन जे करे मुंहिंजे बचनि जो सफ़र गुज़र थिए इन थावनि ते ज़कात कान्हे का वापार जे सिलसिले में थो अचे उन जे मथां ज़कात फर्ज़ आहे तो वटि मोटर साइकिल आहे तूं उन में वापार जो सिलसिलो थो करीं कॾहिं वठी थो कॾहिं ॾीं थो वापार जो सिलसिलो आहे इन मोटर साइकिल ते ऐं ज़कात फर्ज़ आहे तो वटि ₹1,00,000 आहे ऐं ₹1,00,000 मां तूं 2,500 ॾींदी ॿिया तुंहिंजा पैसा हिलाल थी पिया तो वटि 50,000 आहे ऐं तो वटि तोखे 12,500 ऐं ज़कात फर्ज़ आहे तूं पंहिंजी मिल्कत समूरी गॾु कर ऐं गॾु करण खां बाद शरीयत जो मसइलो आहे ऐं समूरो कर्ज़ कढ ऐं कर्ज़ कढण खां बाद ऐं जेको तुंहिंजी मिल्कत बचे पोइ उन जे मथां तुंहिंजे लाइ ज़कात फर्ज़ आहे तोखे ज़कात ॾियणी पवंदी मुझे महबूब जो दौर हो लौलाक जो पैगंबर जो वक्त हो मुझो रसूल गज़वे तबूक में जंग जे लाइ वया मुझो महबूब गज़वे तबूक में जंग जे लाइ वया आंके सहाबा सगोरा न वञी सघिया सुस्तीअ जे करे माल जे करे न वञी सघिया ऐं न वञण जे करे जॾहिं मुंहिंजो महबूब अञा मोटी न आया हा उन 10 या 7 या 5 उन सहाबन पाण खे मस्जिद नबी में थंभन में ॿधी छॾियो चयूं एसी ताणी असांखे नबी न खोले ऐं तव्हां असांखे न खोलीजो ऐं जॾहिं मुंहिंजो महबूब आयो पैगंबर करीम खे हवालो कयूं साईं मुंहिंजा सहाबा सगोरा तव्हां सां गॾु न हलिया हा पिशेमान थी करे पाण खे मस्जिद नबी जे थंभन में ॿधी छॾियो
मुंहिंजा महबूब असांखे चयूं असांखे नबी खोले त पोइ असां पैगंबर जे खोलण खां सवाइ ॿियो को असांखे न खोले। मुंहिंजे महबूब फरमायो मां बि एसी ताणी न खोलींदो मान जेसी ताणी रब जो हुकुम न अचे, छो त मांखों बिना पुछा जे पाण खे थंभनि में ॿधी छॾियऊं। अल्लाह क़ुरान जी आयत नाज़िल कई, यार हूं सी पारो आ सूरत तौबा आ, सूरत खां 12 रुको आ, सी पारे जो ॿियो रुको आ, आयत नंबर 203 201 आ। फरमाई वो मुंहिंजा महबूबा जंहिं थंभनि सां पाण खे ॿधी छॾियो मां रब राज़ी थियो आ नबी छोड़े छॾे न। ऐं जॾहिं पैगंबर उन्हनि खे छोड़ियो घर विया, घर पहुचण खां बाद चयऊं हिन माल असांखे रोकियो हो, हिन माल जे मोहब्बत जे करे असां नबी सां जंग में न विया हो, ग़ज़वे तबूक में पोइते रहिजी वियासीं। माल ज़कात वारो खणी आया, नबी जे आॾो रखियऊं। मुंहिंजे महबूब फरमायो मां न वठंदो मानो, छो त रब जो हुकुम नाहे। अल्लाह कुरान जी आयत नाज़िल कई, फरमाई खुज़ मिन अमवालिहिम सदक़तन तुतहिरुहुम व तुज़क्कीहिम बिहा वसल्लि अलैहिम। वो मुंहिंजा महबूबा ज़कात जो माल खणी आया आहिनि, वो पैगंबर तूं वठी न, इन्हनि खे ज़ाहिर में भी पाक करी बातिन में भी उनजे लाइ भलाई आ। वो मुंहिंजा महबूब मां रब थो चवाई वसल्लि अलैहिम मुंहिंजा महबूब तूं उन्हनि जे लाइ दुआ त घुरो, तुंहिंजो दुआ उन्हनि जे लाइ आराम आहे ऐं सुकून आहे। मां अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहियां। ओ मुंहिंजा बांधो तोबा तव्हां कयो त क़बूल मां रब थो कयांव। जेसीं हाणे कुराड़ो थी हाणे तोबा थो करे, ज़िंदगी ॾोह कई अबा जे करे गुनाहगारन की न बख्शी हा त बु पैदा भी न करी। पुछी ॾियां कुरान खां, फरमाए थो मुंहिंजो अल्लाह सागो ई यार हूं सी पारो सूरत तौबा, सी पारे सूरत खां 12 रुको, सूरत सी पारे खां ॿियो रुको, आयत नंबर 203 फरमाई अलम यालमू अन्नल्लाह हुवा यक़बलु तौबत अन इबादिही व याखुज़ु सदक़ात। न ॼाणंदा आहिनि छा त मां अल्लाह पंहिंजी बाननि जी तौबा क़बूल कंदो आहियां। साईं तुंहिंजे नाले ते ख़ैरात ॾियनि वसियत थो कयां पाड़े वारनि जी पारत हुजेवा। नबी भी पाड़े वारनि जी पारत कई, अल्लाह भी पाड़े वारनि जी पारत कई। जंहिं पाड़े खे ईज़ायो उन नबीअ खे ईज़ाए विधो आ। ऐं मुंहिंजो रसूल थो फरमाए, मिशकायत शरीफ जो हदीस हुआ सिफ़ो 340 या 23 हुआ, हज़रत अबू हुरैरा रावी आ। साईं असांजे पाड़े में औरत आ, फर्जी नमाज पढ़े, फर्जी रोजा रखे, खैर खैरात करे, सदका दे। ओ मुंहिंजा महबूब पंहिंजे ज़बान सां पाड़े वारनि खे ईज़ाईंदी आ। मुंहिंजो मोहम्मद जवाब ॾिनो सखीअ जे ॻोठ वारो ॿुधो, मुंहिंजे रसूल जवाब ॾिनो, कहिड़ो जवाब ॾिनऊं? साईं पाड़े में औरत फर्जी नमाज पढ़े, फर्जी रोजा रखे, खैर खैरात करे, नाफिला पढ़े, तहज्जुद पढ़े, पर पंहिंजे ज़बान सां पाड़े वारनि खे ईज़ाईंदी आ। मुंहिंजे रसूल चयो इन औरत जी जाइ जहन्नम में आ। कयो फ़ैसिलो असांखे केरु राज़ी? फरमायूं ॿी औरत आ, ॿी औरत ई नफ़िल कम जा न अथव जो पाड़ो तव्हां को ॾुखायल हुजे। फर्ज़ त पढ़णो ई पढ़णो आहे, नफ़िल तॾहिं पढ़ो जो पाड़े सां भलो। साईं ॿी औरत आ, फर्ज़ी नमाज पढ़े, फर्ज़ी रोज़ा रखे,
पनीर जा कणा ख़ैरात करे, पनीर जा कणा ख़ैरात करे, पर पंहिंजे ज़बान सां हदीस जा लफ़्ज़ अथव फरमाए पंहिंजे सां पाड़े वारनि खे न ईज़ाईंदी आहे। मुंहिंजे महबूब फरमायो इन औरत जी जाइ जन्नत में आहे। निमाज़ी थियो, कुरान वारा थियो, जंहिं दुनिया में निमाज़ न पढ़ी क़यामत जे ॾींहुं निवड़ी न सघंदो, जंहिं दुनिया जो जहान में निमाज़ न पढ़ी क़यामत जे ॾींहुं निवड़ी न सघंदो। शरीयत जो मसइलो थियो, चवंदा आहिनि त साईं अचे त निमाज़ पढ़ूं, न अचे बि पढ़ूं। सम्झो, मां ख़तम शिकारपुर पढ़ाईंदो हुउमि अॻ में, हाणे करमपुर पढ़ाईंदो। ख़तम पढ़ाए हेठि लहा पियो, डाकिण जे हेठि चौकीदारू मिलियो, पुछियो मांस बचनि जे लाइ सारी राति थो पहरा ॾे, ओ दर दर जा ताला थो खड़काई त मतां को खुलियल त नाहे ज़िमेदारी आ। चयो मांस जॾहिं अल्लाह तोखे पैदा कयो हक़ नाहे छा, जंहिं रब तोखे पैदा कयो उन जो तुंहिंजे मथां कुझु को हक़ नाहे छा। उहो अल्लाह थो चवे वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। मां न पैदा कयुमि पंहिंजे इबादत जे लाइ। ओ तुंहिंजी दिल थी चवे मुंहिंजा बचड़ा ॿिए जे दर ते न वञनि, मां अबो कमाए ॾियां। तुंहिंजी दिल थी चवे मुंहिंजा बचड़ा ॿिए न पिननि, मां अबो कमाए ॾियां। जंहिं रब तोखे हथ ॾिना, तोखे पेर ॾिनई, तोखे अखियूं ॾिनई, तोखे हलणु ॾिनई, जो बीहाए छॾियई हा, खट ते विहारे छॾियई हा, त उनखां पुछण वारो कोई कोन्हे। उन मूंखे जवाब ॾिनो, वर्दी ॾिनई। मुंहिंजे पाड़े में मस्जिद हुई, मुंहिंजे पाड़े में मस्जिद हुई, मां उन मुला ॾे वयुमि, मूंखे निमाज़ सेखार। उन मूंखे चयो चई 40 ॾींहंनि ताणी निमाज़ सिख, सिखी वई त अॻिते निमाज़ पढ़जाई, न सिखी सघी त निमाज़ खां हथ खण। अबा पोइ त गुंगनि जी निमाज़ बि न थी, हा न, पोइ बगुंगा निमाज़ बाता निमाज़ न पढ़नि। मां चयुमि हे मां सां न समझदो, मुफ्ती ने छिकियांसि। मुफ्ती उस्ताद अब्दुल गफूर जतोई शिकारपुर वारा, मुफ्ती उस्ताद अब्दुल कादिर पहवार शिकारपुर वारा, मुफ्ती मौलाना हबीबुल्लाह शेख कराची वारा, मुफ्ती मौलाना अब्दुल वहाब चाचड़ रुहड़ी वारा, मुफ्ती मौलाना गुलामुल्लाह नूनारी कंदकोट वारा, साईं अब्दुल्लाह जरार पहोड़ वारा। मां उन्हनि खां पुछा कई निमाज़ जे बारे में सी छा था फरमायो। उन्हनि मूंखे जवाब ॾिनो हाफ़िज़, जॾहिं निमाज़ सिखण जी कोशिश पूरी करे सिखी सघो त ठीक वा, न सिखी सघे हेतिरा लफ़्ज़ चवे अल्लाहु अकबर, हिनखे सुभान अल्लाह पढ़णी आहे, हिनखे पढ़ण कोन थो अचे, चवे सुभान अल्लाह सुभान अल्लाह, हिनखे अलहम्दो शरीफ पढ़णो आहे, हिनखे पढ़ण कोन थो अचे, चवे सुभान अल्लाह सुभान अल्लाह, हिनखे अतहियात पढ़णो आहे, हिनखे पढ़ण कोन थो अचे, चवे सुभान अल्लाह, हिनखे दुआ कनूत पढ़णी आहे, अल्लाहुम्मा इन्ना नस्तईनुक व नस्तगफिरुक व नुमिनु बिका, नथो अचेस मोहम्मद ते दुरूद पढ़े, अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद,
इहो भी नथो पढ़े तो या रब्बी या रब्बी या रब्बी हे 40 ॾींहं थो ॾसेसि जिंदगी निमाज़ पढ़ंदो रहे मुफ्तिन जी फतवा है निमाज़ थी वई। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा, नारे तकबीर। समझो बाबा न निविड़ियो तक आखिरी आज था न निविड़ियो तक क़यामत जे ॾींहं निविड़ी न सघंदो। माशर जो मैदान थींदो अल्लाह जो हुकुम मिलंदो निविड़ी पओ। निमाज़ी निवड़ंदा बेनिमाज़ी न निवड़ंदा। मौली साहब निमाज़ी निवड़न त असांखे छा है। अब थे तो सवाल पैदा न मौली साहब तव्हां निविड़ियो त असां बि निविड़दासीं। अचो हदीस खां बि पुछी ॾियांव त क़ुरान खां बि पुछी ॾियांव वाइदो बि कयो चो इंशाअल्लाह निमाज़ न छॾींदासीं। पुछी ॾियांव जेके दुनिया में न निविड़िया हा नबी थो चवे क़यामत जे ॾींहुं हुकुम मिलंदो मुंहिंजे आॾो सीधो कयो रब चवंदो ओ बेनिमाज़न जो पुठीअ वारो हॾो तख़्तो बणिजी वेंदो। तख़्तो बणिजी वेंदो। हे चङा भाई दुआ बि वराए न सघंदा समझो था। ओ मुंहिंजो महबूब थो चवे पुठीअ वारो हॾो तख़्तो बणिजी वेंदो। अचो त क़ुरान खां बि पुछी ॾियांव 29 सिपारो सूरत कलम और सिपारे खां चौथों रुकू सूरत जो ॿियो रुकू आयत नंबर 41 फरमाए तो मुंहिंजो अल्लाह यौम युकशफु अन साक़ियूं व युदऊन इला सुजूद फला यस्ततीऊन। जंहिं दुनिया में रियाम वारी निमाज़ पढ़ी जंहिं मुनाफिकी वारी निमाज़ पढ़ी जेके दुनिया में निमाज़ न पढ़ंदा जैनी अल्लाह जी पिनीअ जी तजल्ली थींदी उन्हनि खे निमाज़ ॾांहुं सॼो वेंदो। क़ुरान थो चवे फला यस्ततीऊन क़यामत जे ॾींहुं निविड़ी बि न सघंदा। साईं बेनिमाज़न जो हाल कहिड़ो हूंदो। क़ुरान थो चवे ख़ाशियतन अबसारहुम तरहकुहुम ज़िल्ला उन्हनि जूं अखियूं झिकियूं हूंदियूं। क़ुरान थो चवे बेनिमाज़ी क़यामत जे ॾींहुं ख़्वार हूंदो। मुंहिंजा रब मां जेको ॻाल्हायो मुंहिंजो क़बूल फरमाए इन्हनि जो वेहण क़बूल फरमाए। अस्सलाम अलैकुम। सिद्दीक़ हैदर किताब पर शिकारपुर।